आगाह करे सघिजे। ऐं उम्मीद त तव्हां हमेशह जीअं हर मज़लूम तबिके जो आवाज़ बणिजी आला ऐवाननि ताईं असांजो ही दाद, असांजी फ़रियाद, असांजो आवाज़ पहुचाईंदा। असांजा हम कलम दोस्तो सिंध जी तइलीम जे हालतनि मां अवां बख़ूबी वाक़ुफ़ हूंदा। उन सिलसिले में ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पेट्रोल ज़िलो सांगड़ 18/4/2024 काल्ह ज़िले जी वर्किंग कमेटी जो इजलास रखियो हो, जंहिंमें सिंध जे स्कूलनि, सिंध जे मज़लूम माण्हुनि जे ॿारनि जी तइलीमी ज़रूरतनि, उस्तादनि जे मसइलनि ते मुकमल गौर ऐं फ़िक्र कयो वियो। जंहिंखां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो त सिंध जे तइलीमी ज़रूरतनि, इंतिज़ामी मामलनि, उस्तादनि जे माली मराहतनि जी पेचीदगियुनि जो तफ़सीली जाइज़ो वठंदे इहे अवां अॻियां सबब पेश करियूं त सिंध जी तइलीम खे नुक़सान पहुचाईंदड़ ज़िम्मेवार कहिड़ा किरदार आहिनि, उन्हनि खे वाइको करे सघूं। ऐं असां कुझु गुज़ारिशूं अवां अॻियां रखी ही मुतालबो था करियूं आला इख़्तियारनि खां त जेकॾहिं ही असांजे गुज़ारिशनि खे, असांजे तहफ़ुज़ात खे दूर न कयो वियो त 25 अगस्त खां पोइ पेट्रोल ज़िलो सांगड़ तहरीक जो बाक़ाइदगी सां ऐलान कंदो। मसइला सिंध जे स्कूलनि में गुज़िरियल 20 सालनि खां बुनियादी सहूलतनि जी खोट आहे। सिंध जा स्कूल महरूम आहिनि। काफ़ी स्कूलनि जो बुनियादी ढांचो ई तबाह ऐं बर्बाद थियल आहे। ऐं जॾहिं बि का बारिश पवे थी त मिसकीन माण्हू जे अझे जीअं क़ौम जे बचनि जा तइलीमी इदारा बि तबाह ऐं बर्बाद हूंदा आहिनि, जंहिंजो को बि स्ट्रक्चर न ठाहियो वेंदो आहे। अरबें रुपया उन जी बहाली जे लाइ रखिया विया, पर अॼु ॾींहं ताईं को बि मनसूबो मुकमल न थियो आहे। जी खोट आहे। फर्नीचर जे लाइ हर डिवीज़न में तक़रीबन 40 करोड़ खां 30 करोड़ खां 40 करोड़ आया आहिनि। साॻे नमूने असांजी डिवीज़न बेनज़ीराबाद में 37 करोड़ रुपया फर्नीचर जी मद में आया हुआ, जंहिंजे कहिड़े नमूने विरासत थी, किथे विरासत थी, की ॾिना विया, उहे मुख़्तलिफ़ बंगलनि, सिफ़ारिशनि ऐं पर्चियुनि ते विराया विया, जंहिंजो को बि अंग अखर ज़ाहिर कोन्हे। इहे पैसा गबन कया विया। बुनियादी तइलीम ते ज़ोर ॾींदड़ तइलीम जे वज़ीर ऐं सेक्रेटरी ऐं कुझु ॾींहं अॻु में वज़ीर आला सिंध जेके मीटिंग कई, उन में तइलीम ते त ज़ोर ॾिनो वियो, पर उन्हनि खे विसरी वियो त तालीम किताबनि खां सवाइ अधूरी हूंदी आहे। त किताबनि जी खोट अॼु बि असां वटि इहा आहे त किताब 100% जिते असांजी इनरोलमेंट आहे। हिकिड़े स्कूल में जेकॾहिं 300 ॿार पढ़नि था, जंहिंजा अंग अखर असांखां बार बार पुछनि था, उते असांखे ईअं वञी सम्झो त जेकॾहिं किथे 40, किथे 80, किथे 90 किताब ॾिना विया।